तोखा थींदे दार खिलंदे खिलंदे यार। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां सां ख़बर शेयर कंदा हलूं तो सिंध जो मशहूर गुलकार शमन अली मीराली पंहिंजे फेसबुक अकाउंट ते सोडल फ़कीर लगारी जे फ़ौत थियण ते दुख जो इज़हार कयो। उन हवाले सां हिन पंहिंजे फेसबुक ID ते हिकु पोस्ट शेयर कई आहे। हिन चयो त सोडल फ़कीर सिंध जो तमामु बहितरीन सूफ़ी गुलकार हुयो। धरती हज़ारें साल गर्दिश कंदी आहे, तंहिंखां पोइ मिट्टीअ में कंहिं अहिड़े फ़नकार जी तख़लीक़ थींदी आहे। त सोडल फ़कीर हिकु अहिड़ो ई फ़नकार हुयो जेको सिंध लाइ हिकु वॾो ख़ाल पैदा करे वियो आहे। हिन चयो दरधणी दुआ आहे त अल्लाह साईं मरहूम खे जन्नत अल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए। सुपरी लहंदो सा